नौशेरा फेरोज़ दरिया खान मरी ऐं आसपास वारनि इलाक़नि में तेज़ तूफ़ानी हवा सबब चौपाई माल लाकियल दूहीअ मां चिणग उथण सबब ॻोठ कहकाट ॻोठ अरबाब लाशरी मुंगिया मोरी भरिसां ॻोठ कोड़ो ख़ासकेली मुंगिया नाको भरिसां ॻोठ मिठो इस्लामी राजपुर ॻोठ कादिर बख्श ख़ासकेली में लॻण करे 150 खां वधीक घर सड़ी विया आहिनि जिते ॻोठ ग़ुलाम सरवर लाशरी में घर जी छित किरण सबब 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाहि लॻण करे ॻोठ कहकाट में मोहम्मद हारून लाशरी हबीब लाशरी फैज़ुल्ला लाशरी नसरुल्ला लाशरी इंतज़ार अहमद लाशरी अज़ीज़ुल्ला लाशरी अल्लाह लाशरी ॿियनि जे घरनि खे बाहि लॻी वई। बाहि विसाइण दौरान नज़ीर लाशरी सड़ी ज़ख़्मी थी पियो जिते चौपाई माल पिणु सड़ी ज़ख़्मी थी पियो आहे। मुंगिया मोरी भरिसां ॻोठ कोड़ो ख़ासकेली में शौकत ख़ासकेली जे घरनि खे बाहि लॻी वई। बाहि सबबि लोडर रक्षा ऐं घर में पियल सामान सड़ी वियो। ॿिए पासे मुंगिया नाको भरिसां ॻोठ मिठो इस्लामी राजपुर में तेज़ तूफ़ानी हवा सबबि घरनि खे बाहि लॻी वई। बाहि सबबि 50 खां मथे घर सड़ी राख थी विया। घरनि में पियल समूरो सामान सड़ी वियो जिते चौपाई माल पिणु सड़ी वियो आहे। रहवासियुनि पंहिंजी जानियूं बचाए सघिया आहिनि। ॻोठ कादिर बख्श ख़ासकेली में बाहि लॻण करे अशरफ चन्ना असलम चन्ना शाह बख्श चन्ना जा घर सड़ी विया। ॿिए पासे ॻोठ ग़ुलाम सरवर लाशरी में घर जी छित किरण सबबि ग़ुलाम सरवर लाशरी ज़हीर लाशरी नदीम लाशरी समेत औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत 8 घर भाती ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ के काट में घर जी छित ते रखियल सोलर प्लेट किरण सबबि इंसाफ़ राजपूत जी घरवारीअ जो मथो फाटी पियो आहे जिते तेज़ रफ़्तार तूफ़ानी हवा जे सबबि दुकाननि जा छपरा किरी पिया आहिनि। घरनि ऐं दुकाननि मथां रखियल सोलर प्लेटूं पिणु किरी पियूं आहिनि। केतिरा ई वण पिणु किरी पिया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।